नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त कोट दीनल शाह जो 9 महीने खां बिजली जो निज़ाम तबाह, ट्रांसफार्म सड़ी वियल आहिनि, रवासी परेशान। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नोमान अली पंहिंजी रिपोर्ट में। पीर जो ॻोठ कोट दीनल शाह में सेबको इंतजामिया की लापरवाही बेध्यानी सबब पीर जो ॻोठ कोट दीनल शाह जो 9 महीननि का शाह मर्दान शाह कॉलोनी जो 2 महीननि का ट्रांसफार्मर सड़ी वियल है। हितों जा रहवासी सख्त तकलीफ़न के मोझी रहा है। कोट दीनल शाह के रहवासी 9 महीननि में रमज़ान, ईदा और मुहर्रम अल हराम भी गर्मी में बिना कंहिं बिजली जे गुजारियो। हितों जा रहवासी सख्त तकलीफ़न के मोझी रहा है। हितों जे सेबको इंतजामिया पारां जेके बासर है के वड़ा माण्हू आहिनि उन्हनि खे ॿियंदो गैरकानूनी कनेक्शन लॻाए तो 1000 का 1500 रुपया वसूल कंदा रहनि था। हिननि जे कंहिं बि चूंडियल नुमाइंदे अञा ताईं का भी सार न लभदी है। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ही फौरी तौर ट्रांसफार्मर ठहिराए ॾिना वञनि त जीअं हितां जा रहवासी तकलीफ़नि खां ॿाहिरि निकिरी सघनि। कैमरामैन टीम सां गॾु नोमान ख़ास के लिए अवामी न्यूज़ HD पीर जो ॻोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।